शाह साहब तव्हां सीनियर रहनुमा आहियो, सीनियर सियासतदान आहियो हिन मुल्क जा। मियाँ साहब जहिड़े तरीक़े सां आयो आहे 4 सालनि खां पोइ, बार बार भी इहा ॻाल्हि करे थो त हिकिड़ी डील आहे, समझौतो आहे, प्रोटोकॉल आहे। पीपल्स पार्टी जूं हमेशह बीबी साहिबा चवंदी इलेक्शन चोरी थियो, को शक ई हिन में न आहे। पीपल्स पार्टी खे हमेशह रोकियो वियो आहे, को शक ई कोन्हे। हमेशह इलेक्शनियूं नून लीग बि चोरियूं कयूं आहिनि, छा चवंदा? बिल्कुलु ईअं रहियो आहे, पर मां अव्हांखे अर्ज़ु कयां त हाणे जेका सूरत हाल आहे न, हाणे उहा नाहे त कोई ईअं हे करे सघनि, ऐं ना ई एक्सपेरिमेंट हाणे करणु खपनि। हाणे ख़ान ॻिचीअ में पइजी वियो अथनि न, इमरान ख़ान खणी आया RTS अलाए जनूबी पंजाब में पार्टियूं ठाहियूं, माण्हू हुन में शामिलु करायूं, आज़ादु सॼा होॾे मोकिलियूं। हिते सिंध में ॾिसो पिया छा हाल हुयो, शर्जील इलाम मेमण साहिबु जेल में पियो हुयो, ॿिया इलाही केसनि में हुया, मुल्क खां ॿाहिरि हुया, घणनि जा असांजा फॉर्म रिजेक्ट करे छॾियूं 2018 में। प्रेशर हुया असां ते बि, टिकेटूं जमा न करायूं, ईअं ई खोड़ सारियूं शयूं हुयूं। उनजे बावजूदि अलाह साईं असांखे सिंध में 2008-2013 खां वधीक कामयाबी ॾिनी। हाणे बि जॾहिं इलेक्शन थींदा त उहो सेटअप न रहंदो, ऐं उन ॾींहुं माण्हू जेको पंहिंजो फ़ैसिलो कंदा। ऐं हमेशह इलेक्शन चोरी कयो वियो आहे, पीपल्स पार्टी जो त हमेशह चोरी कयो वियो आहे, पर पोएं दफ़े नून लीग वारनि सां बि वॾा कीस थिया। मिसाल जीअं हुनखे मियाँ साहब खे सज़ा ॾिनी वई हिकिड़े ग़लति केस में, त पुट खां पघार नथो वठे, तोखे नाअहल था कयूं, या उते उन्हनि जे माण्हुनि ते बि वॾा प्रेशर हुया, ऐं ख़ान साहब खे आंदो वियो जंहिं बि तरीक़े सां। त मियाँ साहब खे ॾिसो, पीपल्स पार्टी जो इहो वाज़े मौक़ुफ़ आहे त मियाँ साहब खे जेका सज़ा ॾिनी वई उहा ग़लति हुई, ऐं मियाँ साहब वारनि सां बि ज़्यादतियूं थियूं। हाणे अचण सां जेको असां चऊं था पिया, असां त लेवल प्लेइंग फील्ड जी ॻाल्हि कई, चेयरमैन साहब असां त नालो ई कोन खयोंसीं, उहो हरू भरू नून लीग वारा शुरू थी विया। असांजो कहिड़ो हूंदो आहे चोर की दाड़ी में तिनका वारो चकर थियो, असां त नालो ई कोन खयोंसीं, पर उहो पाण ई शुरू थी विया। पर इहो जेको तासुर वियो, जीअं मियाँ साहब आयो ऐं मियाँ साहब खे एयरपोर्ट ते बायोमेट्रिक करण वारा अची विया, ॿिया सिलसिला थिया, त इहो तासुर ज़रूरु वञे पियो। पर अॼुकल्ह जे दौर में इहो तासुर जो जेको रिज़ल्ट आहे उहो एडवर्स आहे। माण्हू जॾहिं चवंदा कि एस्टेब्लिशमेंट जी पार्टी आहे त उहो उनखे ओड़ी मोट न मिलंदी आहे। असां इहा ई ॻाल्हि कयूं पिया त इहो तासुर न ॾियणु खपे मियाँ साहब वारनि खे, बाक़ी इलेक्शन में अचनि। पर जेका मां तव्हांखे हिकिड़ो सियासी वर्कर जे हुअण जे नाते जेका तव्हांखे तजियो पेश कयो, इहा ई हक़ीक़त आहे त हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी तमामु सुठी पोज़ीशन में आहे। ॾिसो, पंजाब में बि त असांजा वोटर सपोर्टर हुया, उन्हनि छा कयो, या उहे वोट ते निकिरंदा न हुया, या खोड़ सारा उन्हनि मां PTI में हलिया विया। हाणे उहे सभु मोटनि पिया। PTI बि उते जंहिं उन में पॉपुलर पंजाब में आहे PTI कुझु न कुझु उते, पर उहो जेको वोटर आहे असांजो या सपोर्टर हुयो, उहो हाणे वापसि अचे पियो पीपल्स पार्टी ॾे। त हीअ इलेक्शन तव्हां सरप्राइज़ रिज़ल्ट ॾिसंदव, ऐं इनशाला अॻियों जेको वज़ीर आज़म आहे उहो बिलावल साहबु हूंदो, जेको हिकिड़ो शेर असां ठाहियो आहे, कल्ह खां वठी मीडिया ते बि हले थो, मुंहिंजे हुन ते ट्विटर ते बि आहे त न लाहौर से न किसी और आस्थाने से, पर अगला वज़ीर आज़म होगा बस लाड़काने से। त इंशाल्लाह चेयरमैन बिलावल